हैदराबाद में ख़बर ईंदा हलो त हैदराबाद में सकाफ़ती ॾियारे जी मुनासिबत सां दुआ मेमुण जी अॻुवाणी में टिकटॉकर्स पारां रैली कढी वई। रैली में नारियूं ऐं नौजवान सकाफ़ती वेस पहिरें शरीक थिया। रैली कासमाबाद जे नसीम नगर चौक खां निकिरी वाधूवा रोड ते पहुती त नौजवान ऐं नारियुनि क़ौमी गीतनि ते झुमरियूं हयूं, जॾहिं त रैली वाधूवा रोड खां पूनम चौक ऐं शहबाज चौक खां थधी सड़क वारो रोड वठी गुल सेंटर ऐं SSP चौक खां थी प्रेस क्लब पहुती, जिते नौजवान ऐं नारियुनि सकाफ़ती लिबास टोपिन पटकन ऐं अजरकुन जो निमाह कयो, जॾहिं त रैली में कार सवार पटका पहिरें पहुतल नौजवान टिकटॉकर्स शेयरिन जी निगाहुनि जो मर्कज़ बणियल रहिया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।